जय झूलेलाल दोस्तों। कोसा कोण रखणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। अॼु जे वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदसि त कोसा कोहर कीअं ठाहिजनि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। कोहर मीन्स कारा चणा हूंदा आहिनि। ॾिसो इहे ॿिनि साइज़ में मिलंदा आहिनि, हिकिड़ा इहे नंढा और ॿिया हिन खां वॾा बि ईंदा आहिनि। त इहे कोहरनि में इहे नंढा चणा इस्तेमालु कया वेंदा आहिनि। इन्हनि खे असां हिकु बाउल में खणंदासीं और पाणी विझी पहिरियों इनखे चङी तरह धोई वठंदासीं। और इन्हनि खे धोई करे पाणी में विझी रखंदासीं असां घटि में घटि 5 खां 6 कलाक। इन्हनि खे पुसाए रखिणो आहे जंहिंमें इहे फुंडी वेंदा आहिनि। ॾिसो हिन तरह इहे चणा चङी तरह फुलिजी विया आहिनि। इहे जेके आहिनि असां घणे टाइम प्रसाद में ई ठाहींदा आहियूं, जीअं त चंड ते ठाहींदा आहियूं, एकाणनि में असां माता खे भोग लॻाईंदा आहियूं, उन में बि इहे चणा ठाहींदा आहियूं। सो इहे चङी तरह फुलिजी विया आहिनि। इन्हनि खे असांखे बॉइल करिणो आहे। हाणे त इनखे विझंदासीं असां कुकर में, पाणी ड्रेन कंदासीं ऐं विझंदासीं कुकर में। पाणी विझंदासीं ऐं लूणु विझंदासीं इन में और घटि में घटि 3 खां 4 सीटियूं हणाईंदासीं जंहिंमें इहे चणा जेके आहिनि चङी तरह ॻरी वञनि। लूणु विझी करे इनखे सीटियूं लॻाइणियूं आहिनि। ॾिसो इहे चणा सीटियूं लॻाइण खां पोइ हिन तरह ॻरी विया आहिनि। चङी तरह चेक करे ॾिसंदासीं त ॾिसो खणण खां पोइ बिल्कुलु बराबरि प्रेस कयूं था त कीअं नरम आहे। चणा रेडी थी विया आहिनि त इनखे असां हिकु बाउल में कढी रखंदासीं। इनखे हणंदासीं हाणे असां मसालनि जो तड़को। हिकु खणंदासीं तई, थोरो सो विझंदासीं उन में तेल, थोरी सी हिंग विझंदासीं, 1 चमचो जीरो, जीरो थोरो भुंजी वञे त उन खां पोइ असां हिन में विझंदासीं चणा जेके असां बॉइल करे रखिया हुआसीं और सुका मसाला विझंदासीं। तव्हां चाहियो त तेल में ई डायरेक्ट सुका मसाला विझी सघंदा आहियो। थोरो सो जीरा पाउडर, थोरा ॻाढ़ा मिर्च, आमचूर पाउडर, तव्हां चाहियो त हिते चाट मसाले जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। थोरो सो लीमे जो रस, अगरि एकाणनि लाइ ठाहियो था तव्हां त हिते असांखे लीमे जो रस न विझणो आहे। थोरो सो कारो लूणु, इहो चङी तरह मिक्स कंदासीं। जीअं मां ॿुधायोमांव, अगरि एकाणनि लाइ तव्हां अगरि ठाहियो था त हिन में लीमे जी जॻह ते तव्हां हिते दाणा ऐं थोरी सी हैड विझो और चाहियो त थोरो सो गरम मसालो बि विझी सघंदा आहियो। इहे असांजा कोसा कोहर यानी कारा चणा तयार थी विया आहिनि। इनखे गरमा गरम सर्व कंदासीं। कोसा कोण रखणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा। इहे असांजा कोसा कोहर यानी चणा तयार आहिनि। तव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो और अहिड़ा कहिड़ा वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहे बि मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।